नाज़रीन ॼामशरी खां असां रिपोर्ट शेयर कई है लियाकत अली चांडियो। रिपोर्ट मूजिब ॼामशरी सिंध जी क़दीमी पुराणे दौर जे ठहियल मादरी इल्मी यूनिवर्सिटी सिंध यूनिवर्सिटी जे ठहियल ओल्ड कैंपस पुराणे मॉडल स्कूल हाणोके सिंध जे नाले वारे सुगढ़ अदीब मौक़फ़ डॉक्टर नबी बख्श बलोच जे नाले सां मंसूब कयल आहे। डॉक्टर नबी बख्श बलोच मॉडल स्कूल हैदराबाद जी अमारत भरिसां उन जी ज़मीन ते हिकु भेरो ॿीहर नामालूम तालीम दुश्मन बाअसर बिल्डर्स तरफ़ां कब्ज़ो कंदे उते अॾावती कम शुरू करे छॾियो आहे। अहिड़ी किरियल हरकत इहे बाअसर बिल्डर्स सरेआम विच शहर में कब्ज़ो करे रहिया आहिनि, जेके धुरियूं असांजे क़ौमी असासनि खे ख़तमु करे रहियूं आहिनि, उते पंहिंजा कब्ज़ा करे रहियूं आहिनि, असांजे विरसनि सां हथ चुरांद करे रहियूं आहिनि। हिननि अवाम खे चयो आहे त अचो त उन्हनि जो घेरो तंग कजे। हिन स्कूल में लखनि जी तादाद में सिंध जा मिसकीन शागिर्द पढ़िया हूंदा। इहे सिंध जी क़दीमी इमारतूं आहिनि। असां सभु इन लाइ उथी खड़ा थी आवाज़ बुलंद कयूं। वेरीफाई किए हमारे कागज, इनके पर्सनल क्यों करेगा? कौन करेगा? फिर आप कौन हो तो करने वाले? वोट करेगी ना, आप हमें स्टे दो या नोटिस दो कोई कि आपकी जगह पे बना। हमारी जगह है ना, कैसी जगह है आपकी? पेपर है आपके पास जो आप लेके आए हो पेपर? आप पेपर लेके आए हो? आप तो जाओ हाई कोर्ट में, फिर आप जाओ ना। हम क्यों जाए? हमारा तो 50 साल का कब्जा है, हमारी 50 साल की रिहाइश है यहाँ पे। कब्जा नहीं है, हम बंद कर रहे हैं। आप भी बंद करें, हम भी उधर आएंगे, आएंगे भाई, हमारी रिहाइश है यहाँ पे 50 साल से, यहाँ पे भी घर है, बिल्डिंगें बनी हुई है, ये सारी रजिस्टर्ड है, सारी सबकी